सुर सोरठ जेको आहे सॼो सारो मौसीक़ी ते आहे। तान न आहे तंद जो रू रू करे राग, इहो तान न आहे तंद जो रू रू करे राग जेको तव्हांखे ॿुधण में थो अचे, इहो उन जो आवाज़ न आहे, इहो हिकु राज़ आहे जेको ॻाल्हाए थो। खणंदड़ संदा हथड़ा सभु को चए साज़। ॿाहिरि ॾिसण वारो माण्हू ईअं थो सम्झे त जेके कंहिं बि साज़ ते जेके आङुरियूं हलनि थियूं इहो उन जो कमाल आहे, पर साईं थो चए त न ईअं कोन्हे को। फट ॾेई शहबाज़ थी त थोक पिराईं। इहा वैज्ञानिक कैफ़ियत आहे मौसीक़ी जी, जेको ख़लील जिब्रान चयो त मौसीक़ी अहिड़ी ज़बान आहे जेका रूह सां ॿुधी वेंदी आहे। डियर व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। मां मुख्तियार अब्बासी आहियां। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? सदाईं ख़ुशि हुजो। कल्ह खां वठी सोशल मीडिया ते हिकिड़ो बहस छिड़ी पियो आहे, जंहिंमें राशिद सुमरो साहिबु जेको असुल में मज़हबी अॻुवाण आहे, मज़हबी तंज़ीम जो सिंध जो अॻुवाण आहे, ऐं उन चयो आहे त जेके म्यूज़िक टीचर सिंध गवर्नमेंट अपॉइंट करे पई असां उहे अपॉइंट न करणु ॾींदासीं, छो त म्यूज़िक हराम आहे ऐं मौसीक़ी खे असां बर्दाश्त न कंदासीं। पर अॼु असां सां जेको लाइन ते आहे उहो हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो क़ाबिल माण्हू आहे, ॾाढो तालीम याफ़्ता इल्म वारो माण्हू आहे। ख़ासि करे हुन जी जेका लतीफ़ ते दस्तरस आहे, जेको लतीफ़ खे हुन पढ़ियो आहे, हाफ़िज़ लतीफ़ आहे, शाह जो रिसालो सॼो उनखे तक़रीबन तमामु वॾी उनखे महारत आहे, उहो आहे सलीम लतीफ़ी भुट्टो। सलीम भुट्टो लतीफ़ी साहिबु आहे ऐं उनखे पंहिंजो तमामु घणा सुर यादि आहिनि, जंहिंमें हू सुर सोरठ में ॿुधाए थो। हुन ॾाढी ज़बरदस्त अॼु असां सां ॻाल्हि ॿोल कई आहे मौसीक़ी जे बारे में, त लतीफ़ जेको आहे सो मौसीक़ी बाबति छा थो चवे। उनखां पोइ हुन ख़लील जिब्रान जा हवाला ॾिना आहिनि, हुन मुख़्तलिफ़ दुनिया जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा, हुन हज़रत दाऊद जा जेके हवाला ॾिना आहिनि। तारीख़ में अॼु खां 1450 साल अॻु जा जेके हुन हवाला ॾिना आहिनि। हीउ ॾाढो हिकिड़ो इल्मी बहस कयो आहे पंहिंजो लतीफ़ी साहिबु, सलीम लतीफ़ी साहिबु। त असांखे उन बहस में हिसो वठणु खपे ऐं सम्झणु खपे त अलामा जेको राशिद सुमरो साहिबु आहे, आया उनजो आर्गुमेंट सही आहे या असांजो जेको मौक़िफ़ आहे उहो सही आहे। त म्यूज़िक में कहिड़ी ख़राबी आहे, मौसीक़ी में कहिड़ी ख़राबी आहे। मौसीक़ी त रूह जी राहत आहे, उहा मौसीक़ी आहे जंहिं ते नांग बि जेको आहे सो रक़्स कंदो आहे। सॼी दुनिया में इहो मौसीक़ी त आहे जंहिंजी का बि ॿोली कान्हे का, उहा मौसीक़ी हर माण्हू सम्झी सघे थो ऐं हिकिड़ो मुआसिलात जो ज़रियो आहे। सो लतीफ़ जे त रग रग में मौसीक़ी समायल हुई। त अॼु पाण सलीम लतीफ़ी साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। अचो त उनखां ॿुधूं त लतीफ़ जो किरदारु ऐं लतीफ़ जा सुर ऐं उन सां गॾु ख़लील जिब्रान ऐं ॿिया दुनिया जा वॾे में वॾा जेके आलम ऐं मुफ़क्किर थी गुज़रिया आहिनि, उहे मौसीक़ी बाबति छा था चवनि। सलीम लतीफ़ी भुट्टो साहिबु, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। ही पंहिंजो ही म्यूज़िक टीचर सिंध गवर्नमेंट चयो आहे त असीं स्कूलनि में म्यूज़िक टीचर रखंदासूं, मुक़ररु कंदासूं। उन ते पंहिंजो राशिद सुमर साहिबु चयो आहे त असां इन ते रेज़िस्ट कंदासीं ऐं म्यूज़िक टीचर जेके आहिनि असां रखणु कोन ॾींदासीं। इहो मग़रब जो कल्चर आहे, तव्हां मग़रब जे कल्चर खे फ़रोग़ पिया कयो, फ़रोग़ पिया ॾियो। हिन यार खे ख़बर कान्हे का त अॼु खां 250 साल 300 साल अॻु में इहा ई मौसीक़ी जंहिंखे लतीफ़ दर दर ते ॻायो, जंहिंसां तंबूरो गॾो, फ़क़ीर गॾो आहे। त मौसीक़ी कहिड़े हिसाब सां हुनखे हराम करार था ॾियनि? तव्हां लतीफ़ बाबति तमामु घणो लतीफ़ खे पढ़ियो आहे, लतीफ़ खे ॼाणो था, थोरो असांखे इन ते थोरो तफ़सील सां असांखे ॿुधाइजो। जी 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 अर्ज़ु कयां त साईं जो सुर सोरठ जेको आहे सॼो सारो मौसीक़ी ते आहे ऐं सुर सोरठ में के मुतहरिक किरदार अहिड़ा असांखे ख़ासि नज़र न ईंदा, पर सेंट्रल आइडिया हुनजी जेका आहे सा उहा सुर आहे। त साईं जो बैत आहे त तान न आहे तंद जो रू रू करे राग, इहो तान न आहे तंद जो रू रू करे राग,
इहो ज़ाहिर जे तार जो आवाज़ जेको तव्हांखे ॿुधण में थो अचे इहो उन जो आवाज़ न आहे, इहो हिकु राज़ आहे जेको ॻाल्हाए थो। खणंदड़ संदा हथड़ा सभु को चए साज़। ॿाहिरि ॾिसण वारो माण्हू ईअं थो सम्झे त जेके कंहिं बि साज़ ते जीअं आङिरियूं हलनि थियूं इहो उन जो कमाल आहे, पर साईं थो चए त न ईअं कोन्हे को। फट ॾेई शबाज़ थी त थोक पिराईं। त इहा वैज्ञानिक कैफ़ियत आहे मौसीक़ी जी, जेको ख़लील जिब्रान चयो त मौसीक़ी अहिड़ी ज़बान आहे जेका रूह सां ॿुधी वेंदी आहे। ॿी त हर शइ आवाज़ कननि सां ॿुधबो आहे, पर इहा रूह सां ॿुधबी आहे। पैथागोरस चयो त हिन काइनात जो मावर जेको आहे उहो मौसीक़ी ते बीठल आहे। त सॼी काइनात गर्दिश जेका करे थी सा सुर ऐं तार ते रक्स जो नालो आहे ऐं उनखे काइनात कजे थो। ऐं मुंहिंजे दड़े में वेंदासीं त असांखे बोड़ींदे जो साज़ मिले थो पियो, जन दुनिया तीर भाला ऐं हथियार पे ठाहिया ऐं हिक ॿिए ते चढ़ायूं पिया कयूं, त तॾहिं बि सिंधी जेके सरजाणा हार हुया तॾहिं जा ॿियनि ईजाद सां गॾु जेके से रक्स ऐं मौसीक़ी बि उन्हनि ईजाद कई। ऐं ईअं हिकिड़ी डिघी तारीख़ आहे लतीफ़ साईं जे रिसाले में मिठिया मिठो घड़ो कड़ो नाहे कलाम सुकूती सलाम जे चखी जे चेत करे कंद कटारो कंद टई परचा पाण में। त कंद कटारो कंद इहो हिकिड़ो वैज्ञानिक कैफ़ियत आहे मौसीक़ी जी, ऐं इहा मौसीक़ी रूहानी ग़िज़ा आहे जेका रूहनि खे उहा तक़वियत बख़्शे थी त जॾहिं रूह उन फ्लाइट ते या ईअं सम्झो त एक्ज़ाल्टेड पोज़ीशन ते या वैज्ञानिक कैफ़ियत में अचनि था, जिते बज़ाहिर वसीलो जेको अॻिलो शेर पढ़ियो थिए त हणंदड़ सदा हथड़ा सभु को चए साज़, बज़ाहिर उहो जेको ॻाईंदड़ ख़ुदि उनजे अंदर में हिकु सूरत जेका तकलीफ़ थिए थी मौसीक़ी सूरत हूंदी आहे। बज़ार ते ग्राफिक्स हूंदा आहिनि, पर इहा हिकिड़ी तख़यल में हिकिड़ी सूरत ठहंदी आहे राग जी। उहा जॾहिं सूरत राग जी हुनखे ठहे थी त पोइ हुन सां वैज्ञानिक कैफ़ियत में हू बेख़ुदी में जेको सो पंहिंजा हथ हलाए थो ऐं सुर जेके से आलापजनि था पिया। या हिकिड़ो बैत पढ़ियोसीं सुर सोरठ जो, ईअं ई लतीफ़ साईं जो हिकिड़ो ॿियो बैत मिले थो असांखे, हिकिड़ी सितरा वाई जी रागी मंझो रंद लदम अब्दुल लतीफ़ जे काजा वॻी तंद वञी ओजर थियम अॻ जो। हाणे इन हवाले सां असां थोरो पस मंज़र में वेंदासीं त जीअं मुंहिंजे दड़े जॻह ॻाल्हि कईसीं, पर दुनिया में मुख़्तलिफ़ नबियुनि खे अलाह ताला मौजज़ा अदा कया। त उन्हनि मां हिकु मौजज़ो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे मौसीक़ी जे हवाले सां मिलियो, जॾहिं हो ॻाल्हाईंदो हो या आलाप ॾींदो हो त किताब लिखनि था या सुठा मोतबर उलमा बि चवनि था त उन सां पूरी काइनात जी हर शइ जेका सा पंहिंजी चुरपुर में अची वेंदी। ऐं पाण करीम जन हिकिड़े दफ़े बीबी आयशा खां पुछियोसि तव्हां फलाणनि जी ॼञ में वञो था ऐं उन्हनि में रवाज़ आहे सेरनि ॻाइण जो गीत ॻाइण जो, त तव्हां उन जो बंदोबस्तु कयो आहे या न कयो आहे। हाणे ईअं अॻिते हलंदासीं त असांखे वरी पंहिंजो इमाम ग़ज़ाली जेको सो मिलनि था, उन्हनि जो आयाल उलूम किताब आहे, उन में लिखनि था त जेको इंसान मौसीक़ी में माइल न आहे त उहो पत्थर दिलि आहे ऐं उहो उन जे हवाले सां फुलझल या ॾाहो उनखे नथो चई सघिजे। इमाम ग़ज़ाली जो। ऐं हा ईअं ई असांखे हिन में सोने जे किताब जो ब्रिटिश जो शाह ऐं मुज़फ़्फ़र आवाज़ान उन में मौसीक़ी जे हवाले सां लतीफ़ साईं जे हवाले सां हवाला मिलनि था त अंग्रेज़ ॾाहे माना सोरले चयो त साईं जी निमाणाई ऐं नेठाई वारनि सुरनि में न रुॻो रूमी वारी शिदत आहे, न जामी वारी रूहानियत में वेड़ियल मौसीक़ी जा गर्दान आहिनि, न ई हाफ़िज़ वारी वॾी लफ़ाज़ी आहे, पर पोइ बि उन्हनि में अजीब सच भरियल आहे ऐं सुरनि जी उन माठ में केॾी न खोरा खोरा भरियल आहे। त ऐं ईअं ई वरी हिन मुज़फ़्फ़र आवाज़ान में सोरले पंहिंजे प्रीफेस में लिखियो त इहे जेके लतीफ़ साईं जे हवाले सां लिखियो त उहे ॾात धणी आहिनि जिन जे हर लफ़्ज़ में मौसीक़ी हूंदी आहे जेका इंसान में वैज्ञानिक कैफ़ियत पैदा करे थी। ही न रुॻो पाण ॻाईंदा ऐं नचंदा आहिनि, पर ख़ुदि पंहिंजे ख़ालिक खे बि तड़पाए विझंदा आहिनि। ऐं ईअं ई चारण तुंहिंजे चंग जो अजब आहे इहो, साईं थो चए त बीजल खे त तुंहिंजे चंग जो मूंखे ॾाढो अजब आहे, हैरान आहे, परेशान आहे राज़ ते त हणियो उबो हथनि तूं जहिड़ो रखियो ई जी, तूं पाण इहो वॼाई थो पियो हथनि सां ई पंहिंजो पाण तूं जहिड़ो आहीं, राति मुंहिंजो री कटियो थो कुमाच तूं।
तो राय ॾियाच जो सुर कटियो इन साॻी मौसीक़ी सां मूंखे हैरत थी आहे त इहो साॻियो ई जेको साज़ तूं वॼाईंदे तूं पाण ज़िंदगी आहीं ईअं ई असांखे कीट्स जी हिकिड़ी लाइन मिले थी त हार्ड मेलोडीज़ आर स्वीट बट दोज़ अनहार्ड आर द स्वीटेस्ट जेका मौसीक़ी कन सां ॿुधी सघिजे थी उहा मिठी आहे सुरीली आहे पर जेका तख़यल में समायल आहे जंहिंखे अञा इज़हार न मिलियो आहे इहा इन खां तमामु वधीक जेका असां सुरीली लज़ीज़ आहे जॉन कीट्स इंग्लिश पोइट आहे ऐं ईअं ई शैले जो चवणु आहे त आवर स्वीटेस्ट सॉन्ग्स आर दोज़ दैट कम्स फ्रॉम द सैडेस्ट थॉट्स असांजा सुरीला या लज़ीज़ जेके गीत आहिनि उहे हिन जेके असांजे तमामु ग़मगीन ख़्यालनि मां जनम वठनि था ऐं ईअं ई ख़लील जिब्रान चए थो त म्यूज़िक इज़ सेंस्ड बाय द इमोशंस एंड इट अपील्स एंड अपीज़िस द सोल जेका जज़्बात सां ॿुधी वेंदी आहे मौसीक़ी जेका रूह खे नरमो लुभाए थी पर साॻे उनखे जेको सो रूहानी ख़ुराक बि ॾिए थी पई त इहो डिघी तारीख़ आहे काइनात जी ही धरती त मां चवंदो आहियां त धरती आहे साईं सुर सोरठ ॻाए असांजो मान मथां कयो आहे हिन अदब में या चइजे त फाइन आर्ट्स में ख़ासि तौर ते मौसीक़ी में जो सुर ते सिर ॾियण वारो असां वटि जेको सो राय ॾियाज जूनागढ़ ऐं तॾहिं के दौर में जूनागढ़ हींअर बि कल्चरली असां जेके साॻा आहियूं ॿोली जे हवाले सां पर अवाइली दौर में हिकु इहा जूनागढ़ बि गुजरात मौजूदु सूबो जेको आहे उहो सिंध में ई शामिल हुयो 7 रियासतूं जेके गुजरात जूं इंडियन गुजरात जूं सिंध में शामिल हुयूं त साईं हिकु त धार्मिक किरदार या कहाणी न खई आहे ऐं जिथे जिथे सिंधी ॻाल्हाई वञे थी जिथे सिंधी सकाफ़त आहे जिथे बि सिंधियत आहे उहो साईं जो वतन आहे त इहो साईं जो राय ॾियाच जो सुर ते सिर ॾियण जो कमाल तारीख़ में असांखे किथे बि न मिलंदो पर इहो सिंधी क़ौम जो कमाल आहे इन ते मौसीक़ी ते जेको सुर ते जेको सिर ॾिए थो बाक़ी हाणे रही ॻाल्हि हिन मुले जी त मुलो मौला अली जो कौल आहे त तव्हां जॾहिं कंहिंखे न सुञाणो त तव्हां हुन जे मैदार खे ॾिसो त ही उन ई सोच जो हूंदो त हिन जो मैदार जेको आहे सो ज़ाहिर आहे सिंध ॾुॼण आहे जेके इंसाफ़ पसंदी जी सोच ॾियनि था त ही बि उन्हनि जे पोयों आहे बाक़ी हाणे हिन जी मक़ामी सियासत जी मजबूरी हूंदी आहे कंपल्शन हूंदी आहे जो ही पी दुश्मनी में जेको सो क़ौम परस्त धुरियुनि सां गॾु हूंदो आहे ऐं पोइ असांजूं उहे क़ौमी धुरियूं जेके हिननि जे उन नियतुनि खे अंदरि जी मुनाफ़िकी खे सुञाणे न सघंदियूं आहिनि सुरराम कली में हिकिड़ी तमामु वॾी वाई अथव संदड़ियान सिंगड़ी ॻाल्हि ॿुधड़ी मुंहुं मारींदी कॾहिं त जोगियुनि जी जेका सिंगड़ियूं हुन सिंगिंग पुराणे दौर में जोगी वॼाईंदा हुआ उन जूं चंद सिटियूं हुन मां तव्हांखे ॿुधायां थो संदड़ियान सिंगड़ी ॻाल्हि ॿुधड़ी मुंहुं मारींदी कॾहिं हाणे विचो वारी सिटियूं मूंखे जेके डायरेक्ट कुझु वज़न वारियूं न सरे न सिंध का न हिंद हेड़ी मिठायां मिठी घणो चवंदा जिन चखड़ी बेख़ुद बाबू सेठिया ॿुरंदे जिन ॿुधड़ी जा साराहियल सुभान जी तंहिं वाखाण कहिड़ी सहसे सुरूदनि खे पाणा पोइ हिकंदड़ी भंडार मिरू मोया ही माण्हू मोहींदड़ी अधूं अब्दलती खे ही मुआ जारींदड़ी संदड़ियान सिंगड़ी ॻाल्हि ॿुधड़ी मुंहुं मारींदी कॾहिं एतिरो कोई थी सघियो आहे वधीक